लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां मौजूदु आहिनि सिंध जो नाले वारो नावलिस्ट लेखक दानिश्वर ऐं कामोरो जनाब ग़ुलाम नबी मुग़ल साहब। ग़ुलाम नबी मुग़ल साहब सां अॼु असां ॻाल्हायूं था हुन जी ज़िंदगी जेकॾहिं सुहिणी ऐं तारिक अशरफ खां धार कजे त बि अधूरी थींदी ऐं तारिक अशरफ खे सिंधी अदब खां परे कजे त बि सिंधी अदब पूरो नथो थिए। हिकिड़ो माण्हू हो मुड़ुसु माण्हू हो ऐं उन मुड़ुसु माण्हू ते असां घटि में घटि ॻाल्हायो आहे, ॿुधो आहे, रिकॉर्ड कयो आहे ऐं जीअं त साईं जन उन सां गॾु कुलो कुले में मिलाए इहे सभु कमु कया आहिनि। अॼु अचो त जनाब ग़ुलाम नबी मुग़ल साहब सां जनाब तारिक अशरफ ऐं उन जे इंतिहाई अहम रिसाले सुहिणी ते ॻाल्हायूं। साईं अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी लीडर टीवी खे टाइम ॾियण जी। आउं चाहियां थो त सभ खां अवल तव्हां पंहिंजे दोस्त तारिक अशरफ ते ॻाल्हायो त जीअं असांजे ॾिसंदड़नि खे तारिक अशरफ जे बारे में ख़बर पए त तारिक अशरफ छा आहे, माण्हू छा चवंदा रहिया, अव्हां कीअं ॾिसंदा रहिया। बिल्कुलु बिल्कुलु तारिक अशरफ आउं सम्झां थो त ही वॉज़ वेरी इम्पॉर्टेंट पर्सन इन अवर लिटरेचर, सिंधी लिटरेचर। ऐं हिन पंहिंजी जान विञाए छॾी पर सिंधी लिटरेचर खे आंदो रहंदो। हिन ते कुझु दोस्तनि एतिराज़ बि कया, कुझु हिन ते ग़लति ॻाल्हियूं कयूं, पर तारिक अशरफ ईअं कोन हो। तारिक अशरफ इनफैक्ट प्योर सिंधी माण्हू ऐं सैयद हो ऐं लकियारी सैयद हो। हिन जा वॾा जेके आहिनि से लास्ट सदीअ जे शुरू में हिते हैदराबाद लॾे आया ऐं हिते असां वटि खोखर पाड़े में रहिया ऐं पोइ हुन जा ॿ मामा जेके हुआ से दिल्ली विया उते इस्लामी तइलीम वठण जा, छाकाणि उन्हनि जो जेको उन्हनि जो जेको पीउ हो सो थोरो मज़हबी ख़्यालनि जो हो। इन करे चयो पिए त सही तइलीम दिल्ली में जामिया हुई उन में थींदी। सो त उहो तारिक अशरफ जेको आहे सो उनजो पीउ जो नालो लुत्फ़ अली शाह, हिकिड़ो टिपिकल सिंधी नालो असां वटि आहे, त इन मां अंदाज़ो करे सघो था त तारिक अशरफ थियो। इन खां अलावा हिते असां वटि कुझु ओतारा हूंदा हुआ जिते इमाम जा पिण बि ईंदा हुआ ऐं इमाम जो जेके ऐं झंडा वग़ैरह इहो पतो थियो। अहिड़ो ई हिकिड़ो अशरफ शाह जे नाले सां जेको आहे ओतारो सो जेको ज़नानी अस्पताल जेकी आहे लेडी रेफरेंस हॉस्पिटल उन जे भरिसां आहे। उहो कहिड़ी एरिया में? उहो लेडी रेफरेंस हॉस्पिटल ॾिठी आहे न तव्हां? न, एरिया कहिड़ी? एरिया इहो जेकी आहे सम्झो त इहो स्टेशन रोड जेको आहे। अच्छा। हा हिते सो उहो हालांकि असां हिनखे चयोसीं त भई तूं ॿियनि वरितो आहे तूं इहो कर, पर हिन वटि पैसा कोन हुआ। पर हिन जे जेके मामो बि जेको हिकिड़ो बचियो उहो वरी अमेरिका हलियो वियो, इन करे हिन थोरा ॾींहं तमामु ॾुखिया गुज़ारिया। हालांकि ॿिया जेके बि माण्हू हुआ जिन जा इहे ओतारा हुआ तिन औकाफ़ खां विड़ी झिड़ी आख़िर इहो हासिलु कया। तारिक अशरफ जेको आहे सम्झो त इन मामले में कोन पियो ऐं पोइ पंहिंजे माउ सां गॾु उते रहंदो हो ऐं हिकु ॿ दफ़ा सरकारी नौकरियूं बि कई पर पोइ उन कोन थिया। पोइ 1960 में असांजो जेको तारिक जो बि मामिलो थोरो फेरो आयो। मुंहिंजो बि कुझु मूं मैट्रिक पास कई, तारिक बि उन ज़माने मैट्रिक में ई हो। इहो असां सिंधी अदब में क़दमु रखियोसीं। सिंधी अदब में खां पहिरीं तारिक ऐं आऊं असीं उर्दू में लिखंदा हुआसीं ऐं उर्दू जो हिकिड़ो मैगज़ीन हूंदो हो नया राही, उन में मुंहिंजी बि स्टोरी आहे, तारिक जी स्टोरी बि आहे, उर्दू में आहे। ऐं उन में जेके उर्दू वारनि जी आउं तव्हांखे ॿुधायां त ही सहर अंसारी जेको आहे तव्हां वटि इन जी बि स्टोरी हुई। उनखे जॾहिं मूं ॿुधायो त भई मुंहिंजी स्टोरी तो चई यार वो तो बड़ी पुरानी याद है हमारी। चई वो एडिटर किथे आहे? चई हाणे उहो वापारु करे पियो दुबई में आहे, मैगज़ीन नया राही बंदि करे छॾीसीं। असां ॿिन्ही जेको कयोसीं त भई इहो सिंधी में लिखूं हाणे। त मूंखे एक्चुअली
जमाल लबड़े साहिबु ॾाढो मुतासिर कयो ऐं उनजी कहाणी बदमाश सभु मुंहिंजे ज़हन में वेही थी ऐं उनखे ॾिसी पोइ मूं लिखणु शुरू कयो। तारिक बि लिखंदो हो, तारिक बि उनजो बि पंहिंजे बहिराण में आयो। उन खां पोइ तारिक जी ज़हन जेको हो सो थोरो नवाण पसंदि हो। उहो जीअं जेका गाॾी हले पई ईअं गहिलजे पई उन जो कोन हूंदो, हर ॻाल्हि में नई कंदो हो। माना रवाजी माण्हू न हो। न रवाजी माण्हू कोन हो। जो उन जेॾीमहिल असां पहिरियों किताबु कढियोसीं पहिरियों कदम, उन में जेको असां जहिड़े नमूने सां अफ़साना ॾिनासीं ऐं जेके आहिनि शाइरी ॾिनीसीं, उन ते असांजा घणा सीनियर दोस्त नाराज़ थी पिया। उन ज़माने में सीनियर केरु आहे? तव्हांखे हिकिड़ो ई नालो ॿुधायां थो, जोए साहिबु। जोए साहिबु जेको आहे सो असांखे एक्सेप्ट ई कोन कयो एज ए राइटर। जो मूंखे बि एक्सेप्ट कोन कई, तारिक खे बि एक्सेप्ट कोन कई। ऐं पोइ जोए साहिब जा इलाही ॿिया बि चकर हुआ। पोइ असां वरी ॿियो जेको कढियोसीं उनजो पर्चो, त उहो असां पर्चो कढियोसीं शमशेर हैदरी जी जेके मजमू हो लाट। ऐं तव्हांखे ॿुधायां त अलाए कंहिंजा केतिरा किताब छपंबा हुआ सिंधी अदबी बोर्ड मां या हिन मां, पर शमशेर जेको उते कमु करे पियो उन जा किताब छपण लाइ तयारु कोन हो। असां छपियोसीं, इहो 1963 या 4 जी ॻाल्हि अथव। लाट? हा, लाट। उहो 62 में छपियो। 62 में? हा। त असां मतिलबु 62 में असां छो त पहिरियों छापो 62 में छपियो। हा, पोइ वरी 40 सालनि खां पोइ मूं छापियो। हा, उहो ई सही ॻाल्हि 2012 में। हा, इहो त इहो असांजो छपियोसीं त असां हैरान थियासीं त इहे जेके बि सीनियर साहिबान हुआ उन्हनि खे मज़ो न पियो आयो त शमशेर चवणु लॻे। शमशेर मुंहिंजे ख़्याल में एडिटर जे लिहाज़ खां, शाइरी जे लिहाज़ खां, इन सभिनि खां इहे जेके माण्हू हुआ न सभिनि खां मथे हो। ऐं उनजा जेके आज़ादु नज़मूं हुयूं उहे कमाल जूं हुयूं। पर छा आहे त हू ग़रीब माण्हू हो ऐं हिननि सां पुॼी कोन सघंदो, इन करे हुन इलाही ॾुख ॾिठा, जंहिंमें संदसि फैमिली बि शामिलु आहे, सभु कुझु आहे। पर असां ॿई हिन जे फेवर में हूंदा हुआसीं ऐं हीअ असां सां ॿई कमु कंदो हो। ऐं उन खां पोइ असां वरी टियों जेको कढियोसीं उहो हिकिड़ो अजीब क़िस्म जो हो। इहो 2 जेके आहिनि शॉर्ट स्टोरीज़, हिकिड़ो गुलानी मुग़ल जो नओं शहर ऐं तारिक जो हो, तारिक जो ॿुधायांव थो त नालो आहे। इहे ॿई गॾु करे छपियासीं। हिन पासे ॾिसो त गुलानी मुग़ल जो हले पियो, वरी हिन पासे ॾिसोसीं हीअं करे त उहो तारिक अशरफ जो 6, 7, 8 स्टोरियूं हुन जूं 6, 7 स्टोरियूं। हवा खे केरु रोके उन ज़माने जी? यस, उन ज़माने जी आहे। हवा खे केरु रोके। ॿिया बि अथसि हुनजो, ॿियो हुन चहक हुनजो असांजो उहो ज़बरदस्तु हुनजो चहक बि हो ऐं ॿिया बि हा। सो त उते असां इहो हिते आयासीं। पोइ उन दौर में वरी असांजे हमीद सिंधीअ कढियो रू रिहाण। असां रू रिहाण खे बि सपोर्ट कयोसीं, सभु कुझु कयोसीं, पर रू रिहाण सां लाॻापियल जेके असांजा हुआ सीनियर माण्हू उन्हनि खे इहा ॻाल्हि न पई वणी त तारिक जो इहे निकिरनि पिया। सो आख़िर असां उन्हनि खे पुछियोसीं भई तव्हां छो था ईअं करियो? त असांजे जोए साहिबु चयो त तारिक अशरफ जेको आहे सो पंजाबी आहे ऐं ही इवन एजेंसीज़ जो माण्हू बि आहे, इन करे इहा ॻाल्हि ॿई उनखे लक़ब मिली विया। एतिरे क़दुरु असां सभु कयूं। ऐं टियों ॾींहुं वियो आहियां नईम खरल वटि। इहा मां हाणे तव्हां ताज़ी ॻाल्हि था ॿुधायो? हा, इहा ताज़ी आहे बिल्कुलु। टियों ॾींहुं, हा, टियों ॾींहुं मार्च 2024 ते ऐं वियोसीं ऐं त उते वेठासीं, ॻाल्हियूं थियूं त तारिक जो ज़िक्र निकितो त हुन मूंखां पुछो यार चऊं पिए त इहे पंजाबी आहे। अञा ताईं हालांकि नसीम खान साहिबु हुन वटि फ्रीक्वेंट ईंदो वेंदो, खोड़ ॻाल्हियूं लिखियल आहिनि। चई न मूंखे ॿुधो आहे, मुंहिंजो ई भई हाणे तव्हांखे छा ॿुधायां वई त इहो कोन्हे को, उनखे बि सॼो वरी सिजरो ई ॿुधायमि हुनखे ई आहे।
सम्झो जोए साहिब नालो मूं इन करे खयों त जोए साहिबु अयूब खान जे दौर में थोरो हिन जे ख़िलाफ़ु रपोर्टूं हुयूं हिन जूं एजेंसीज़ जूं त हिन खे ट्रांसफर कयूं उते गिलगित जोए साहिब खे एज़ ए हेड मास्टर जो उते उहो वियो हुते ऐं जोए साहिब खे अब्दुल क़ादर जूणे जो वणंदो हो छाकाणि जो उहो बहिराड़ी जी ॿोली लिखंदो हो असां शहरी ॿोली निज लिखंदासीं सिंधी लिखंदो हा हा निजी सिंधी असांजी बि हूंदी हा पर हूअ बहिराड़ी सां गॾु बहिराड़ी थरी ॿोली हा। सो इन करे हू हुनखे वधीक लाइक कंदो उतां हुनखे हफ़्ते में हिकु दफ़ा ॿ दफ़ा ख़त लिखंदो हो ऐं हू ख़त जमा कंदो हुयो पे पोइ जंहिं महिल वापसि आयो सभु कुझु थियो हाल वाल ठीकु थिया त जोए साहिबु चयो त भई इहो ख़त जेके आहिनि से जामी खे ॾियो त जामी हिनखे जेको आहे सम्झो त एडिट करे ऐं छपाए किताबु छपाए जामी ऐं कयो ऐं उन में जेको आहे सम्झो त एडिट करे इहो ॿिनि अदीबनि जा ख़त जे नाले सां किताबु छपियो किताब जो छपियो असां ॾिठोसीं पर जो मूं पढ़ियो त उन में हिकिड़े ख़त में लिखियलु हो अब्दुल क़ादर जूणे जेके त इहे जेके ॿ छोकिरा आहिनि इहे इन में हुनजो ख़ासि ख़्यालु रखिजो तारिक अशरफ जो उहो पंजाबी आहे ऐं उनजो हुननि सां वास्तो बि आहे इन करे आउं तव्हांखे ॿुधायां थो त हीअ पंजाबी आहे सम्झो सो मूंखे थोरो अफ़सोस थियो त इन विच में असीं उभरी आया हुआसीं मथे अफ़सोस मूंखे थियो त यार जेकॾहिं जोए साहिबु लिखियो आहे खणी त इनखे ॿ सिटूं जेके आहिनि इहे लिखण जी ज़रूरत कहिड़ी हुई न पर हिकिड़ो विच में थो कटियां अव्हांखे हूअं जेके हक़ीक़तूं आहिनि अॻियो माण्हू जीअं लिखे थो उहे अचणु न खपनि अचणु खपनि बल जामी उन ते वज़ाहत वज़ाहत लिखी आहे खणी सम्झो त इहो उहा ॻाल्हि कोन थी त इन में मूंखे थोरो अफ़सोस थियो त भई मूंखे जामी ते अफ़सोस थियो त भई तव्हां घटि में घटि मूंखे ई पुछो आहे या ॿिया काफ़ी आहिनि ऐं ॿियो तारीख़ ईअं कोन्हे को यार इहो ताईं हरभर जो ऐं जेतिरो मां सम्झां थो त अदबी लाइन में तारिक ख़िदमत कई आहे ओतिरो कंहिं बि कोन कई आहे भले शेख अयाज़ जो रोल छा हो शेख टुवर्ड्स यू बोथ लड़कास ख़तरनाक ॻाल्हियूं आहिनि सो त इन में साईं मां जेको पुछां उहो ॿुधाए शेख अयाज़ खे सुहिणी वणंदी हुई सम्झो हू चाहींदो हो त आउं जेको बि लिखां थो उहो जेको क्रीम आहे उहा इट शुड गो टू सुहिणी ऐं उन खां पोइ बाक़ी जेके आहिनि सभिनी खे विराए ॾींदो हो ऐं तारिक खे टेलीफोन कंदो हो सखर मां त तारिक अचे मूं वटि माल थी वियो आहे तारिक वेंदो ऐं तारिक 2 ॾींहं रहंदो उहो सॼो जेको बि हुनखे लिखंदो उहो पाण लिखी खणी ईंदो अयाज़ सिर्फ़ु हुनखे चांहि जो को पीआरींदो इहो कोन चवंदो त तूं हुतां आयो आहीं हिते आहीं हुते मुंहिंजे ऑफिस में रही पियो या फलाणे रही पियो रहंदो होटल में हो महिराण होटल में ऐं 2 ॾींहं वेही सॼो कमुकारु करे पोइ खणी ईंदो पोइ उहे सुहिणी में छपा हुआ ऐं उन खां पोइ तारिक जंहिं महिल सेकेंड थी फेज़ थियो सुहिणी जो त तारिक चयो त भई ऐं इन ते हिकिड़ो शेख अयाज़ नंबर कढूंसीं पोइ शेख अयाज़ नंबर जेको सो शेख अयाज़ त पोइ कढियो न हा अवल त अमर जलील कढियो उहो पहिरीं तव्हां शेख अयाज़ जी ॻाल्हि पिया कयो हा हा इनखे अमर जलील त पोइ न शेख ते अचो हा त उन में उते सभिनि दोस्तनि खे चयोसीं बाबा तव्हां ॾियो पोइ तारिक अशरफ 24 पेज आर्ट पेपर जा 4 कलर में फोटोज़ हा फोटो अयाज़ जा सम्झो उहे बि उन में हुआ ऐं 125 पेज जो हिकिड़ो डबल साइज़ में इहो मैगज़ीन साइज़ आयो तॾहिं मैगज़ीन ठाहियो हाणे जेको मामिलो जो ख़राबु थियो त प्रिंस कॉम्प्लेक्स हिकिड़ो उते आहे क्लिफ्टन ब्रिज वटि हा ब्रिज वटि उते जेको आहे सम्झो त मुंहिंजो फ्लैट हूंदो तारिक मूं वटि रहंदो उते रहंदो तव्हां ऐं मूंसां उते मिलियो तव्हां उते मिलियो आहे उहो त मूं उते रहंदो
ऐं साम्हूं वरी जेको ॿियो ब्लॉक हो त उन में शेख अयाज़ बि ए रहंदो हो ब्लॉक में ऐं बुरुई साहिब बि रहंदो हो ऐं ॿिया हेॾे डॉक्टर सलेमान शेख बि रहंदो सलेमन शेख हींअर अञा थी रहे अञा ताईं रहे थो। ॿियो खेड़ो साहिबु आहे उहो रहे पियो हिते। हीउ तारिक जॾहिं बि ईंदो त तारिक खां हिकिड़ो दफ़ो पुछियईं त तारिक चांहि पींदे त तारिक चयो त आउं चांहि सां कोन पींदो आहियां। ॻाल्हि ख़तमु थी पोइ जॾहिं मां तारिक तूं चांहि पी कोन थो इन करे तुंहिंजी कहिड़ी ख़िदमत कयो। अच्छा इहा ॻाल्हि बि हल्की हुई ख़तमु ॻाल्हि थी वई सम्झो। उन खां पोइ हिन खे दिमाग़ में ॻाल्हि आई शेख अयाज़ जे त तारिक जेको हीउ कमु करे पियो हीउ एतिरो वॾो करे पियो इहो तारिक त लखे रुपया कमाया हूंदा। हू घड़ी जॾहिं बि वञे अचे तारिक तो त बाबा जाम कमाया हूंदई असां कंगला थी वेठा आहियूं असांजी प्रैक्टिस बंदि थी वेली आहे फलाणा थी वेली आहे। तारिक चयो सही ईअं कोन्हे को त हींअर मूंखे इल्ज़ाम ॾियणो चई न बाबा इहो त तई इहो तव्हां जाम कमायो आहे सम्झो। वरी वञे केॾी ईंदो ईंदो न त हिनजो तारिक तो कमायो आहे हिते। अच्छा हिकु ॿ दफ़ा आउं बि हुउसि सां गॾु मूं ॿुधो हिकिड़े दफ़ा आउं थोरो तबियत उते थोरो तेज़ बि आहियां। मूं चयो साईं हाणे ॻाल्हि ॿुधो तव्हां जेको चओ पिया तारिक कमायो तव्हांखे ख़बर आहे तारिक जे पैसा किथां ईंदा तव्हांजे इन ते 1.5 पौणा 2 लख रुपया ख़र्चु थिया आहिनि। चई त पोइ हिन त लखे रुपया कमाईंदा। मुंहिंजो त वकील साबित करियो त हिन कमाया आहिनि त पोइ आउं तव्हांखे ॿुधायां तव्हांखे। छो तव्हांखे ख़बर आहे त तारिक हिन ते जेको लख रुपियो ख़र्चु थियो आहे तारिक वटि त 20-25 हज़ार हुआ बाक़ी जेको लख रुपियो आहे उन में 35,000 मुंहिंजा आहिनि। 20,000 जेको ब्लॉक ठाहिण वारो आहे उन जो आहिनि उते बनसोड वटि उते ऐं 15-20 हज़ार रुपया काग़ज़ वारे वटि आहिनि उनखे बि अधु पैसा ॾिनल उन्हनि खे। इहे सभु जेके ॿियनि खे बि आहिनि इहे तारिक पंहिंजे घरां त तारिक कोन आणींदो ऐं तव्हां वटि घड़ी घड़ी था चओ त तारिक तो कमायो मूं चयो त आई एम सॉरी तव्हां जहिड़ो माण्हू जेको आहे अहिड़ी ॻाल्हियूं थो करे चई न मगर तव्हां मूंखे मुंहिंजी बेइज़ती था करियो। मूं चयो बेइज़ती चयो तव्हां मुंहिंजे घर में बि त मुंहिंजी बेइज़ती था करियो त मूं चयो साईं बेइज़ती ॻाल्हि कोन्हे का हीउ शरीफ़ सैयद आहे जेको तव्हांजी ॻाल्हियूं बर्दाश्त थो करे ॿियो को कोन कंदो। हिकिड़ो तव्हांजे लाइ हेॾो वॾो कमु कयो आहे कंहिं कयो आहे ॿुधायो मूंखे सम्झो ॿिए कंहिं रिसाले में हुजे उहो कयो आहे कोन कयो आहे। तव्हां महिरबानी करे जेको आहे सम्झो त इहो न चओ हू ॾाढो हसास माण्हू अथव उहो अची मूं वटि वेहे थो त पोइ रोइण जहिड़ो थी थो वञे यार मां हेॾी महिनत बि करियां वरी मूंखे चए तो ॾाढा पैसा कमाया आहिनि। मूंखे चई तव्हां मुंहिंजी बेइज़ती करियो पिया ऐं मुंहिंजे घर में मुंहिंजी मुंहिंजो सही आहे तव्हांखे असांखे तव्हां लाइ इज़त आहे सभु कुझु आहे। चई न ठीकु आहे पर हिन वास्ते मूं करे वेही रहियो तारिक खे मूं चयो उथ वियासीं। उन खां पोइ जेसि ताईं हीउ गुज़ारे वियो हीउ जेकॾहिं ईंदो पियो हूंदो न हेठां ऐं हितां अचां पियो त वरी उहो रस्तो फिरायो न ईंदो मतिलबु मूंसां कोन ठहंदो। मूं पोइ चयोमांसि मुंहिंजो साईं ॻाल्हि ॿुधो तारिक गुज़ारे वियो आहे तारिक ते कोई 55-60 या एतिरा पैसा जेके आहे से माण्हुनि जा ओधर हुआ। मूं चयो असांजे सिंधियुनि खां मुहाजर जमा इस्लामी आहे जेको ब्लॉक ठाहे पियो उन जा बि 35,000 हुआ 24,000 एतिरा हुआ मुंहिंजो उन कोन वरिता। चई त ये शाह साहब तारिक जो है वो इतने शरीफ आदमी है और मैंने अपनी ज़िंदगी में किसी मैगज़ीन वाले को इतना शरीफ आदमी नहीं समझा है और इसलिए मुझे नहीं चाहिए। ऐसे आदमी को अभी उसके बच्चे होंगे उसको क्या होगा। मुझे तव्हांखे ख़्यालु करणु खपे त जेको धारियो माण्हू आहे उहो थो इहे चवे चई मुगल साहिबु तव्हां बेइज़ती कंदा आहियो माण्हू जी। मुंहिंजो बेइज़ती कोन थो करियां तव्हांखे ॿुधायां थो त जिते किथे वेठा आहियो तारिक कमायो तारिक कोन कमायो आहे तारिक बेवकूफ़ हो या छा चइजे खणी त अहिड़ा कम कई सम्झो। उन खां पोइ हमराज पोइ उन खां पोइ वरी हिनखे रखियो इहो शाहीन पंहिंजो एडिटर करे बरसाति में पोइ हिकु ॾींहुं शाहीन वटि वेठो हुजां ऐं शाहीन सां ॻाल्हि ॿोल्हि पई शाहीन मूंखे घड़ी घड़ी हीअं करे ॾिसे मूंखे चई यार मुगल तुंहिंजो वञण जो प्रोग्राम कोन्हे को छा छा आहे मुंहिंजो आउं तोसां मिलण आयो आहियां तुंहिंजो
चई न तूं हींअर वञ ऐं मुंहिंजा ॻाल्हि छा आहे मूंखे ॿुधाए सही। चई हीअ हींअर टाइम थियो आहे अयाज़ जे अचण जो, तोखे ॾिसंदो कावड़िजी पवंदो। ऐं पोइ असांजो जेको एडिटरशिप आहे जेकी इहा ख़तरे में पइजी वेंदी हेॾी, इन करे महिरबानी करे तूं हींअर वञ, हीउ अचण वारो हूंदो। मूं चयो भला ठीकु आहे, भला पाणी त पीआर, पाणी वाणी पीतमि। अञा उथियुसि ते लठ जे ठक 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 कंदो अंदरि अचेबो। शाइन मूंखे चयो यार त मारे वेठो, तुंहिंजी हीअ अॼोकी अख़बार अलाए निकिरंदी अलाए कोन निकिरंदी। सो अचो आउं उथी बीठुसि, सलाम कयोमांसि, हथु मिलायोमांसि, वालेकुम सलाम चयईं, कुर्सीअ ते वेठो, 2 मिंट वेही, चई आउं अचां थो। हीअ निकिरी हलियो ॿाहिरि। मूंखे चई ॾिठई न हाणे ख़बर आहे केॾां वियो हलियो, तूं हाणे वञ महिरबानी करे। आउं उथियुसि त हीउ बंगले जे दरवाज़े जे ॿाहिरां कुर्सी विझी उते वेठो हो। जेसि ताईं हीउ वञे पोइ वरी अंदरि वञे। उन खां पोइ मुंहिंजो हिकिड़ो कॉलम बि थोरो हिन ते लिखियलु हो। उन में पोइ बदर अबड़े खे बि जेको आहे सम्झो त नौकिरी मां कढाई, हुनखे जेको आहे सम्झो त ॿियो अनवर अबड़ो जेको उनखे नौकिरी मां कढाई। चई इहे मूंखे न खपनि, इहे मुंहिंजे ख़िलाफ़ु लिखनि था। हालांकि उहो कॉलम मुंहिंजो हो, पर हाणे हुनखे केॾी ख़बर भई छपिणो आहे कोन छपिणो आहे सम्झो। सो मूंखे ॿुधमि त मूंखे ॾाढो अफ़सोसु थियो, मुंहिंजो हेॾो वॾो माण्हू आहे। ऐं पोइ हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी सुठी कई हिन शाइन, चई गुलानवी ॻाल्हि ॿुध, इहो तव्हीं केतिरो बि ख़िलाफ़ु इन लिखो सम्झो, उहो आहिस्ते आहिस्ते ख़तमु थी वेंदो हलियो। हीउ जेको आहे पहाड़ ते बीठो हूंदो, इन करे बहितर असीं त कुझु चऊं कोन था यार। सो त उहो तारिक अशरफ लाइ इहा ॻाल्हि हूंदी हुई त उन में हिते तव्हांजे फ्लैट में सो ख़बर पई त तारिक अशरफ साहिबु आयो आहे। मां वरी वियोमांसि मिलण। सो अखियूं सुॼियल हुजनि ऐं हुन मां पाणी पियो। मां चयो साईं अखियूं ख़राबु थी वयूं अथव, हिते कंहिंखे ॾेखारियऊं। चई त न, मां आयो आहियां शेख अयाज़ साहिबु जेको आहे उहो चवंदा त मुंहिंजा प्रूफ ॿिए खे न ॾे। सो उहा मुंहिंजी मजबूरी आहे ऐं शेख अयाज़ जा प्रूफ मूंखे चेक करण बि खपनि। सो उहे ॾिसंदो आहियां त पोइ अखियुनि ते बार पवंदो आहे। इहा ॻाल्हि कई साईं। बिल्कुलु तव्हांखे छा ॿुधायां, इहो में इहो तारिक अशरफ जेको आहे सो साईं सुहिणी कीअं निकितो? सुहिणी जंहिं महिल हाणे तव्हां पहिरियों कदम फिलहाल कढो पिया, पहिरियों कदम निकितो, ॿियो कदम निकितो, शमशीर आयो, शमशीर वारो जेको टियों कदम थियो हुयो, इहे निकिता। उन खां पोइ असां हिकु इहो किताब न मां तख़लीक़ वॻे छपियोसीं। पोइ आख़िर इहो नओं प्रेस ऑर्डिनेंस वग़ैरह आयो, उन में थोरी हुई त उन जे तहत असीं कढी सघूं था। पोइ असां जेको आहे सम्झो त उहो ॾिनोसीं डिक्लेरेशन लाइ। उहो पुलिस बि आई, उन्हनि बि पुछा गछा कई, सभु कुझु कई। तारिक जो मामो जेको सलीम शाह आहे, उहो असांखे कयोसीं पब्लिशर, तारिक खे कयोसीं एडिटर। इहो पोइ असांखे डिक्लेरेशन मिली वियो। हाणे मूंखे यादि आहे त आउं लास्ट ईयर सिटी थाणे ते वियुसि त उते बदमाश बस्ता अवल जी लिस्ट आहे न, उन में सलीम शाह जो नालो लिखियो पियो मामे जो। हाणे उहो 71 में शिफ्टेड टू अमेरिका। अच्छा। हा, उहो अथव हुनजो एजाज़ तुर्क आहे न, उनजो सहुरो अथव। अच्छा सम्झो। सो चयो इन जो नालो नालो गड़बड़ थी पए, बदमाश बस्ता अवल बदमाशनि में आहे सम्झो। हिस्ट्री शीटर। हा, हिस्ट्री शीटर। उहो जलील वारे केस जे में साणो साह में। हा, त उन में त मूंखे खिल आई। हाणे थींदो त कुझु कोन्हे, हुनखे 75 में इहो मैगज़ीन हुई ऐं उहा न, पर हाणे ही सुहिणी जो आहे निकिरे थी। हाणे इन में तव्हां 2 क़िस्म जा कम था कयो। हिकिड़ो त अदीब मुतारिफ़ थींदा था वञनि, बिल्कुलु बिल्कुलु, पर ख़ुदि हिन जा एडिटोरियल उहे ॾुखिया आहिनि। ठीकु आहे। बिल्कुलु बिल्कुलु। हा, त पोइ हिन सां गॾु केरु था बीहनि? गॾु कीअं त मतिलबु
जेके चवनि था हा भाई इहो निकिरणु खपे, हा 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 सख़्तियूं सहंदासीं, निकिरण में तक़रीबन सभई आहिनि, पर ख़ासि माण्हू ख़ासि माण्हू मूंखे सम्झ में कोन थो अचे। ऐं हिकिड़ो मिसाल साईं ज़फ़र हसन प्रोफेसर जाग्राफी, साईं ज़फ़र हुसैन जेको अथव न, तमामु सुठो माण्हू, तमामु ईमानदार माण्हू, पर तमामु सुठो कंहिं न कम जो। उनखे तव्हां वेठा हिते चए थो हीअ हिनखे हिते रखियलु हुजे, ठीकु आहे, तव्हां जेके हिनखे खणी हिते रखियो न, त तव्हां खां एक्सप्लेनेशन कॉल कंदो, हीअ छो हिते रखी आहे। तव्हांखे चई त भई तूं उर्दू न ॻाल्हाए, पर तव्हां जेकॾहिं हिकिड़ो लफ़्ज़ उर्दू ॻाल्हाए थो त ॻिचीअ में झलंदो, उर्दू कोन ॻाल्हाइणी आहे, सम्झो। ईअं ई थियो त तारिक अशरफ ऐं जेको ज़फ़र शाह आहे, इन चयो त पाण ॿई गॾिजी सुहिणी जो मामलो हलायूं। मशीन तारिक वटि हुई ऐं ॿिया बि टीं टपर तारिक वटि आहे, ऐं हुन कुझु इन्वेस्टमेंट कई, सम्झो, हुन कुझु ॿ नंढियूं मशीनूं बि शायदि वरितऊं। सुहिणी निकिती, हिकिड़े दफ़ा निकिती, ॿिए दफ़ा निकिती, टे दफ़ा निकिती। हीअ चवे त भई हिसाबु किताबु करियूं पाण, त भई करियो। तारिक सां गॾु वेठासीं, हिसाबु किताबु कयोसीं, त हिन जा जेके आहिनि से सम्झो त तारिक हिनखे 15,000 या इन जो हिसाबु न ॾेई सघियो, सम्झो। हीअ तारिक सां अटकी पियो त इहो तरीक़ो कोन्हे को, इहो बिज़नेस पंहिंजी जॻह ते आहे, दोस्ती पंहिंजी जॻह ते आहे। तव्हां भई ॿुधायो त तव्हां इहो हेतिरा पैसा किथे आहिनि, तव्हां खयां, कंहिं कयां, छो कयां, ऐं मतिलबु जस्ट लाइक ऑडिट थींदी आहे हिकिड़ी क़िस्म जी। तारिक इन्हनि ॻाल्हियुनि खे कॾहिं इन दिमाग़ में ॻाल्हि कोन थी, इहे ॻाल्हियूं थींदियूं। तारिक ॾाढो परेशानु थियो। हीअ घड़ी घड़ी चएसि हिन ॻाल्हि ॿुधो, इहो कमु कोन्ह थींदो, तव्हांखे यू हैव टू गिव द अकाउंट्स। हाणे ईअं पोइ चए हिकु दफ़ा मुंहिंजी भला पोस्टिंग किथे, हिकु दफ़ा आउं बि आयुसि, मूं ॾिठो, मूंखे ॻाल्हि ख़राबु लॻी, त तारिक तूं छा कयो आहे तो, हीअ वाक़ई दिक़तो आहे त पैसा केॾांहुं विया, मूंखे ॿुधाए न तूं, तव्हांखे इहो कमु करिणो आहे त इहे माण्हू ॿुधिणो आहे। मूंखे चई यार मूंखे सम्झ में कोन थी ॻाल्हि अचे, सम्झो। ऐं मूं घर लाइ बि पैसा हितां कोन खयां आहिनि, सम्झो। सो मूंखे सम्झ में कोन थी अचे, मुंहिंजो तरसो। ऐं हिकु ॾींहुं मोकल वठी तारिक सां गॾु वेठुसि, मुंहिंजो जंहिं महिल तव्हां अकेला सुहिणी कढंदा हुआ, उन वक़्तु तव्हांजा असेट्स छा हुआ मूंखे ॿुधाए। भई ॿुधाई हीअ आहे मशीन आहे, हीअ फलाणो आहे, हीअ आहे, उहा आहे। ऐं ॿियो ॿुधाई त टाइप जेकी आहे, इहो सिंधी टाइप जेकी आहे असां मूं वटि 10 पेज आहे, उर्दू 4 पेज आहे, ऐं अंग्रेज़ी बि 2 पेज उन ज़माने में, जो शुरू में। ठीकु आहे, इहो लिखि ते। हाणे तो टाइप केतिरी आहे, चई त सिंधी जेकी आहे मूं वटि 35 आहे, उर्दू जेकी आहे सा 15 आहे, इंग्लिश बि जेकी आहे सा 10 खनि आहे। मूं चयो इन कट कर, जेको उन खां उन जी वैल्यू केतिरी आहे, उनजी वैल्यू कढीसीं त जेको हू हुन पे चयो न त भई जो हिसाबु किताबु थिए, उन खां बि कुझु मथे आहे। तारिक छा कंदो हो, पैसा आया न त हू का न का शइ वठी छॾंदो हो सुहिणी जे लाइ, ख़ासि करे टाइप जी। ऐं टाइप मिलंदी, कराची में मिलंदी, उते वेंदो, उते ऑर्डर ॾेई ईंदो, भई इहो 10,000 जी, 5,000 जी, 6,000 जी, इहे पैसा जेके बि ईंदा हुआ, तारिक पछाड़ी जो जंहिं महिल वेठो त हू पाण फिको थियो, असांजो ज़फ़र साहिबु। त मूंखे चयईं गुलाम नबी तव्हां नौकिरी करियो था, जंहिं महिल पैसो ख़र्चु कबो आहे त उन जो हिसाबु किताबु रखिबो आहे न। मुंहिंजो इहा ई हिन जी ग़लती आहे, हिन कॾहिं बि हिसाबु किताब में हिन पैसा खीसे में बि अहिड़े नमूने रखिया आहिनि, उहे किरी पवंदा आहिनि, वाक़ई किरी पवंदा हुअसि जो। सो हिकु दफ़ा वियासीं कराची फिल्म ॾिसण लाइ, चयां तव्हांखे फिल्म ॾेखारियो, पैसा हिते पिया हुअसि, अंदरि वियासीं त पैसा आई कोन हिनखे, टिकट ई कान्हे, पैसा आई कोन हिनखे, छो किरी विया पैसा। त पोइ इन ते मूं ॾिठो त हाणे जेको आहे हीअ ॿई ॼणा कमु कोन करे सघंदा, बहितर आहे त दोस्ती क़ाइमु हुजे कारोबार में। पोइ ज़फ़र हो ॿियो पंहिंजो इहो शहाबुद्दीन, आगा शहाबुद्दीन हो, ऐं ॿियो बि हिकिड़ो हो
इन गॾिजी करे की ज़फ़र जा जेके माण्हू आहे न जेके तारिक जे ख़िलाफ़ु चयो त इहो तारिक अशरफ जी मशीन बि खणी वञे मशीन खणी वञे त पोइ वरी सुहिणी कीअं कढे हा उहो मशीन तमामु महांगी हुई मूंखे ख़बर आहे हाणे ऐं छा चवां इहा आहे प्रोवाइडेड हिम बिफोर जॉइनिंग जेको आहे ज़फ़र शाह त मूंखे ख़बर ई त वरितल ई मुंहिंजी आहे या सम्झो ऐं हिनखे तारीख़ खे मूं ॾिनी मुंहिंजो हिनखे तूं हलाए सो त इहा ज़फ़र जी कीअं थी सघे थी सवाल ई पैदा कोन थो थिए पर मूं तारीख़ चयो मुंहिंजो जेको वणे ॾिसो खणी वञे असीं चङो माण्हू आहे ऐं हर भर हुन सां फिटायो न तारीख़ चयो यार मूं तो एॾो कमु ई कोन कयो आहे तो कमु कयो आहे तो ख़बर ई कोन्हे का तो कमु कयो आहे सो ईअं पोइ जंहिंमहिल हुन वञी उते सदर थाणे जे साम्हूं जेको परफेक्ट प्लेस हलाई उन में बि उहो कामयाबु कोन वियो जो पोइ उहा बि जेकी आहे असां सम्झो त हिनखे बंदि करणी पई इन मां ज़ाहिर आहे त ही इज़ नॉट ए प्रॉपर मैन टू फॉर द बिज़नेस जो सो भई हू माण्हू चङो हो पछाड़ी जो त थोरो मेंटल बि थी वञो त तव्हांखे जेके ॾिठई इहो पंहिंजो अब्दुल कादिर जुड़ेजो आहे या पंहिंजो जेके इमदाद हुसैनी वग़ैरह इहे जेके अचनि पिया न त हीअ हलंदे हलंदे हू सलाम कंदा जे तव्हांखे जवाबु कोन ॾींदुसि तव्हां सां हथु कोन मिलाइबो तव्हां उर्दू ते वञो ड्रामा लिखो था ईअं पोइ हू बि सभु परेशान थी विया हिनखे ॾिसंदा हुआ को हेॾां वेंदो हुओ को हेॾां वेंदो हुओ पोइ माना उहो तबियतनि सख़्तु गिर हो थोरो मेंटली थोरो अपसेट हो सम्झो सख़्तु गिर हो पर हो माण्हू ॾाढो शरीफ़ ॾाढो हो त नफ़ीस बि हो नफ़ीस माण्हू नफ़ीस बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे पर हाणे कंहिंमें के चङायूं बि आहिनि कंहिंमें कंहिं साहिब तारिक अशरफ पहिरियों दफ़ो पुलिस जॾहिं आई त उहो छा हो साईं उहो तारिक अशरफ जंहिं महिल सुहिणी स्टार्ट कई त सुहिणी तॾहिं असांजी इहा आम अदबी हलंदो हो तारिक आहिस्ते आहिस्ते जमा इस्लामी जे ख़िलाफ़ु लिखणु शुरू कयो मुंहिंजो हुनखे जमा इस्लामी कोन वणंदी इहो दौरु कहिड़ो आहे इहो अथव एंड ऑफ 60s मुंहिंजो इन में त हिते माना इहो तॾहिं अयाज़ जे ख़िलाफ़ बि जमायत इस्लामी शुरू थी चुकी त हिन बि जेको आहे जॾहिं पलीअ सां अंधा हूंदा वेझे उहो अंधा हूंदा हुए उनजी बि हिकिड़ी वॾी कहाणी आहे फस्ट क्लास कहाणी हुनजी आहे त उन में जेको आहे त तारिक जमा इस्लामी में लिखंदो होॾां उहो जेको सरदार शाह हूंदो हुओ महिराण उहो हुनखे जवाबु ॾींदो हुओ तारिक लिखंदो ऐं इन में जॾहिं बि पीर अलीमद राशिदी जो नालो ईंदो हो तारिक लिखंदो त गदारे सिंध पीर अलीमद राशिदी अच्छा हर दफ़े लक़ब ॾेई हा इहे जो असांजे जीअं लिखबा मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ही गदारे सिंध अलीमद राशिदी ही गदारे सिंध हलंदो हाणे सम्झाईंदा हुआसीं बाबा इहे न करो अच्छा इनखे एॾा ख़त आया ऐं तमामु वॾनि ऑफिसरनि जा बि दोस्तनि जा बि ॿिया जेके पढ़ंदड़ बि हुआ हिकु त हेतिरी ॻुड़ भरिजी वई हुई ख़त जी त तव्हां ॾाढो सुठो कमु करियो पिया जेकॾहिं तव्हां ते गवर्नमेंट एक्शन खयों त असीं सभु ॿाहिरि निकिरी ईंदासीं मूंखे चई त ॾिसी ऐं सही कमु कयां पियो त तूं तीअं चरियो त दिमाग़ खे ख़राबु ही को कोन निकिरंदो चई कीअं थो चई इहो मूंखे हथु विझनि त हीअ सभु ॿाहिरि निकिरंदा ऐं तकरीर कंदुसि फलाणो कंदुसि हीअ कंदुसि बाबा ईअं कोन थींदो आहे ऐं तूं इहो कमु न कर मुंहिंजी भला ॻाल्हि ॿुध GM साहिब तोखां वॾो आहे चई हा मुंहिंजो उनखे जेल में विधो माण्हू निकिता ॿाहिरि खोड़े खे जेल में विधो माण्हू निकिता ॿाहिरि मुंहिंजो ईअं हिनखे लाथऊं अयूब ख़ान खे माण्हू निकिता ॿाहिरि कोन निकिरंदा आहिनि ऐं हीअ तरीक़ो न आहे तूं इन ॻाल्हि खे हल्को हथु रख अच्छा उन ज़माने मुंहिंजी पोस्टिंग हूंदी केॾी महिल हेॾां केॾी महिल होॾां केॾी महिल हेॾां सो हिनखे सम्झाईंदा हुआसीं पीर अलीमद राशिदी भुट्टे साहिब सां कोन ठहियल हो पोइ उन ज़माने में 74 में या 75 में भुट्टे साहिब सां ठही वियो एडवाइज़र थियो हा एडवाइज़र थियो इंफॉर्मेशन जो मुंहिंजो अच्छा पीर अलीमद राशिदी जो ख़ासि यार जेको हिकिड़ो हुजे काज़ी अकबर हिन पीउ जेको आहे अली काज़ी जो काविश गुरू पारा काविश गुरू असलम साहब अली साहब हा उहो बि जेको आहे सम्झो त भुट्टे साहिब सां कोन ठहंदो
हुन चाहियो पई त आउं हिननि ॿिन्हिनि जी ॿधी करायां, भुट्टे साहिब जी ऐं काज़ी अकबर जी। आख़िर भुट्टो साहिबु जेको आहे सम्झो त राज़ी थियो, चवंदो ठीकु आहे, माण्हू अचनि था भले अचनि। उन खां पोइ अलीमंद राशिदी आयो जोए साहिब वटि, चई यार ॻाल्हि ॿुधो, हीअ जेको सुहिणी वारा आहिनि इन्हनि खे कुझु संभालियो, इन्हनि खे कुझु लॻाम विझो, इहे हर सीट में मूंखे जेको आहे गदारे सिंध गदारे सिंध गदारे सिंध, हीअ त मुंहिंजा लाकड़ी चवंदो। त जोए साहिबु अखर ई अचेसि, चवंदा असांखां ज़ोर आहे, तव्हां ॼाणो। चई पोइ ताईं अदीब गोड़ कोन कंदा, असीं छो गोड़ कंदासीं, चुप थी ॻाल्हि समरी ठही त भई इहे जेके निकिरनि पिया किताब रिसाला, पलीजे जा, तारीख़ जा, फलाणे जा, इहे प्रेज़ेंट गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु आहिनि ऐं अगेंस्ट जेको आहे पाकिस्तान बि आहे, इहो बि आहे। ऐं ॿियो भुट्टे साहिब खे पर्सनली ॿुधायो वियो त तव्हांजे ख़िलाफ़ु सिंध में गड़बड़ न थियणु खपे, जे सिंध में गड़बड़ थी त यू विल बी नो मोर, इन करे तव्हांखे इन ते को न को एक्शन खणणो खपे। त जो छा कयूं, चवंदा हिकु कमीशन विहारियो ऐं पोइ जेको उहो फ़ैसिलो ॾिए, तव्हां हीअं हरू भरू फ़ैसिलो न करियो। कमीशन थी ठही, हा कमीशन इहा नई ॻाल्हि आहे। हा, काज़ी अकबर खे कयो हुनजो चेयरमैन ऐं उनखे ॾिनऊं जेको भई तव्हां इहो हिन ॾिसो त इहो अगेंस्ट लॉ केतिरो आहे, ॿियो हिन खां अलावा भई ऑप्सिन बि हिन में छपिजे थो, उहो ॾिसो अथई। हुन 3-4 महीना लॻाया ऐं लिखी मोकिलियईं त हीअ 35 रिसाला ऐं जेको आहे कमीशन में ॿियो कहिड़ो, ॿियो ख़बर न आहे, मूंखे यादि न आहे, बाक़ी हू हो पंहिंजो काज़ी अकबर जेको हो, सो उहो चए थी 35 रिसाला जेके आहिनि इन्हनि में जेको आहे सम्झो त फ़हाशी बि आहे, प्रेज़ेंट जेकी लॉफुल गवर्नमेंट आहे उनजे ख़िलाफ़ बि ॻाल्हियूं आहिनि ऐं हीअ आहिनि, इन करे आउं जेको आहे सम्झो त रिकमेंड थो करे त इहे 35 जी लिस्ट अची वई। हा, लिस्ट अची वई, हा, ऐं तई जेको आहे इहे सभु बंदि कयो वञे। इन में इहो पंहिंजे पलीजे वारो किताब बि हो, अंधा हूंदा वेज ॿिया ॿी पटे हुआ ऐं सुहिणी बि हो, ऐं ख़ासि लिखियलु हो त सुहिणी जे एडिटर ते ऑप्सिनिटी केस दाख़िल कयो वञे, इन में केस दाख़िल कयो वञे। इहो केस ॿिया रिसाला यादि अथव जी, ॿिया रिसाला यादि मूंखे यादि कोन्हे की बहरहाल इहे मिसाल मां नाला खणां, ही मदद अली वारा कढंदा, अॻिते कदम पैगाम, ही हा इहे बंदि थी विया, इहे बंदि, हा बंदि थी विया, इहे बिल्कुलु सम्झो। पर इन्हनि ते एक्शन कुझु कोन्ह थियो हुओ, एक्शन सिर्फ़ु हिकिड़ो सुहिणी जो थियो ऐं तारिक शरीफ़ थियो, सम्झो उहो जेके आहे सम्झो त इहो। ऐं हुनखे छा मिलियो काज़ी अकबर खे, ही वॉज़ मेड एम्बेसडर पुर्तगाल, सम्झो इन जेके कमु करे ॾिनो भुट्टे साहिब खे ऐं भुट्टो साहिब जो थी वञो। पोइ जेको आहे सम्झो त इहो केस एॾो कमज़ोर हो जो जेकॾहिं थोरो बि हले हा त कमु घणे में घणो जेको आहे सो हिकिड़े इहो राइटर असांजो हो अमर जलील हो, इन खे ॾंड बंड विझंदा या उन खे कंदा, अहिड़ी का ॻाल्हि कोन हुई। पोइ हुन में अमर जलील जो रोल छा हो? अमर जलील रोल इहो हो त अमर जलील इहा हिकिड़ी स्टोरी लिखी, सर्द लाश जो सफ़र, सर्द लाश। हाणे जलील जेको आहे न सो हर शइ खे जेको आहे सो हुन सां मैग्नीफाइड गिलास सां ई करे ॾिसंदो आहे। हिन जा जेके बि अफ़साना आहिनि, अखर जेके बि अथव न, इहे हीअं हीअं कयो, पर हीअं करे कोन ॾिसंदो आहे। त इन करे हुते कंदकोट में हिकिड़ो नंढिड़ो फ़साद थियो। अच्छा, आउं उनजो गवाह इन करे आहियां जो उन वक़्तु मुंहिंजी पोस्टिंग कंदकोट में हुई, सम्झो, ऐं मुंहिंजे जितां जिते वञो उते जहिड़ो करायो त उते जिते मुंहिंजो घरु हो रहंदो हुउसि, उन भरिसां वरी बाज़ारि शुरू पई थी। त किसो हीअं शुरू थियो, कंदकोट खां पहिरीं आहे तंगवाणी।
हा मूं ॾिठो आहे। हा ॾिठो आहे। अच्छा, उते जा माण्हू जेके आहिनि से मज़दूरी लाइ सीधे सामान जे लाइ सुबुह जो 9 बजे जेकी ईंदी आहे हिकु रेल कार जैकाबाद मां, उन में चढ़ंदा आहिनि। ज़ालूं बि आहिनि, चढ़ंदियूं आहिनि, उहे ईंदियूं आहिनि कंदकोट में सॼो ॾींहुं। झिरकी एक्सप्रेस चइबो हा हुनखे। हा, सॼो कमकार करे पोइ वरी वापसि शाम जो 4 बजे उहा साॻी रेल कार उहा रोहिड़ीअ में ईंदी झिरकी एक्सप्रेस। हितां कश्मीर खां वापसि ईंदी। न पर साईं हूअं रोहिड़ी हुनजी हा, पहिरीं मेन स्टेशन। मेन स्टेशन ते। सो उन में चढ़ी वापसि ईंदा। उन पंहिंजी नंढड़ी छोकिरी हिकिड़ी हुई, उन ॿियनि माइनि सां गॾु ॾिनी ऐं चई हुनखे वाणे खे चइजी त अम्मा अॼु तबियत ठीकु कोन्हे का हुनजी, जो हुनखे ख़बर पए। ठीकु साईं, गाॾी बीठी, सभु को टिड़ी पखड़ी वियो हलियो, को हेॾां हलियो, सभिनी उते कमकार हुआ। उहा छोकिरी आई वाणे दुकान ते, त पुछीसि अम्मा किथे, त ॿुधायो साम्हूं हिकिड़ो पंजाबी को हो टेलीफोन ऑपरेटर, उते टेलीफोन ऑपरेटर उहो हुनखे ॾिसंदो हो, हरामी, ॾाढो हरामी हो। हिन वाणे छा कयो त छोकिरी खे चई त बाबा ॻाल्हाए हिन हिते ऐं अंदरि थोरो हलो, उते ॿुधाए छा ॻाल्हि आहे। हू हुनखे अंदरि वठी वियो। हुन छा कयो त अची माण्हुनि खे रड़ियूं कई त हीअ सो वाणियो जेको आहे सो मुस्लमान छोकिरी खे त रेप करे पियो। हाणे इतां थी शुरू थी चिण गबरी। हाणे उते जेको 2-3 पुलिस वारा बीठा हुआ न, उन्हनि ॾिठो त उन्हनि खे चयो त भई ॾिसो करियो। उन्हनि ॾिठो त भई आस्थी जे कंदासीं त कमु ख़राबु थींदो, असांजी ॻिचे में फिल्म कंदी। हुननि खे चई बाबा थाणे ते वञो। सम्झो, छोकिरी रोइण लॻी, उनखे बि केस पेरापटी थी वेली। थाणे ते पहुता। थाणे ते जेको वॾो मुंशी उहो ॾाढो होशियारु हो। चई बाबा तव्हां भाड़िया आहियो, मुस्लमान थी त वणिया तव्हांजी इज़तनि खे हथ लाइनि था, वञो वञी हुननि खे करियो। उन्हनि खे हिकिड़ी घिटी अहिड़ी में मोकिले ॾिनई जेका यानी 80% वाणिया जा घर हुजनि। उते उन्हनि फुरबार कई कुझु घरनि जी, हिकिड़े 4, 5, 6, 8 घर हुया। किन खे मार ॿार बि ॾिनी हुननि खे, मतिलबु उहे इहे स्ट्रीट लोफर्स जेके थींदा आहिनि, इहे हुआ। लूटिंग हुई। सम्झो, हिकिड़ी छोकिरी में हथ विधऊं ऐं उनखे खयूं पिए त वरी ॿिया असांजा GS जा 2 छोकिरा खे त लंघिया पिए, उन्हनि खे रोके वरितो। उन्हनि खे मतिलबु वरी पुलिस बि अची वेली, मतिलबु ॻाल्हि ख़तमु थी वेली। हाणे ॻाल्हि ख़तमु थी वेली त हिन जलील जेको भई अफ़सानो लिखियो, अलाह खे पुकारे पई, हिन खे बि करे पई, हू बि करे पई। हाणे उहा जेकी आहे जिन खे वणंदी हुई उहा तमामु घणी वणणु लॻी ऐं जल्दी थी वाह वाह थी हलियो। हाणे भई तूं जेको वाह वाह थी आहे त तूं फेस करी आहे न। इहो जीअं तारिक अशरफ हो, हीउ उन राति हीउ रहंदो बि तारिक अशरफ जे मामे वटि हो, उते किराए ते वरितो हुअईं, जनाब सलीम शाह। सम्झो, सलीम शाह अमेरिकी हो। उन वीचारे खे अॼु ताईं ख़बर कोन्हे का त छा थियो छा न थियो। हीउ तारिक जे घर ते आयो, अची वेंदा हीउ कमु थियो आहे, आउं त वञी थो। तारिक अशरफ चयो मूंखे त ख़बर ई कोन्हे का न का। चई तूं ॼाण मूंखे ख़बर न आहे, आउं वञा थो इस्लामाबाद। हीअ वरा हलियो इस्लामाबाद। ॿिए ॾींहुं हीउ सुतो पियो, हिकिड़ो पुलिस वारो भित टिपी अंदरि आयो। अच्छा। हा, उन जी दरवाज़ो खोलियो, हीउ 2-3 पुलिस वारा ॿिया थिया। उन्हनि जी माउ जेकी हुई सा थोरी इस्लामिक पसंदि हुई, सम्झो। उन पोइ उन्हनि खे घटि वधि ॻाल्हायो, तारिक साहिब जी वालदा, सम्झो। पोइ मां असीं ॿियो कुझु असांखे हीअ हवाले करियो। तारिक चयो भई ठीकु आहे हलो, सम्झो वठी वियो हिनखे। पोइ तारिक खे रुॻो रुलायूं। हर 14 ॾींहं खां पोइ उन जी थींदी सुनवाई। हीउ उते वेंदो हो ऐं अधु कलाकु मुनो कलाकु वेंदो हो। पोइ अंदरि वियो, SDM साहिबु हुनखे चवंदो बाबा फलाणे तारीख़। पोइ वरी हिनखे मोकिले ॾिनो सखर। सिंधी क़ौम निकिती? सिंधी क़ौम को बि कोन थियो। हो न उहो हीअं ई पियो, कुझु कोन थियो। सम्झो, पोइ इहे मुंहिंजा पुट जेके हूंदा हुआ, तारिक उन सां सुठो हूंदो, उहे हर सुनवाई ते नज़र वेंदा हुआसीं। उहो हेतिरो नंढिड़ो आहे, पुटु बादशाह जेको आहे, इहो उहो ई केस आहे जंहिंमें पलीअ साहिबु वकील थियो। हा, पली साहिबु वकील थियो। सम्झो, ऐं को बि असांजो सवलो सिधो अदीब कोन आयो हुन सां मिलण लाइ। फ़हमीदा रियाज़ आई। अच्छा। हा, फ़हमीदा रियाज़ आई।
पली जो साहब त मुंहिंजी वकील थी आयो, बाक़ी जो हुन खां वठी पंहिंजे जोए साहब खां वठी ॿिया जेके बि आहिनि केरु कोन आया। न त साईं क़बूल ई न कयो, बांग्लादेश नामंज़ूर। सो उन में जेको आहे असांजो तारिक अशरफ ईअं थियो। ऐं जेॾी महिल वियो हुते सखर में, हाणे हिनखे 15 बीमारियूं हुनखे, पुटु जेको आहे स्पिनल कार्ड हुनजी में बि बीमारी, हिते बीमारी सम्झो, पर हिनखे परवाह कोन हूंदी, पियो पर कमकार कंदो। सखर में बि साईं शादी थियल हुअसि न? हा, शादी थियल। कंहिंसां? शादी हिनजी जेकी आहे सा पहिरीं शादी हिकिड़ी थी 1965 में बम्बई में, उते तारिक साहब जी वालदा बॉम्बे जी? न, उहा बॉम्बे न, बॉम्बे खां ॿियो को शहर हुते हुई, इंडियन हुई उहा, पर उहा हिकिड़ी इहा कोन हुई, ॿिया बि हिननि जे में असांजे पाड़े में बि गॾियल हिंदुस्तान हो त पोइ हुन में थींदो। ऐं उहो सिंधी अहिड़ो ॻाल्हाईंदी जो तव्हां असीं कोन था ॻाल्हाए सघूं पिया। ऐं हाणे उहा पहिरीं ज़ाल 65 में बॉम्बे में कई। उहा किथे आहे? उहा पोइ ही पाण में कोन ठहिया इन जो, पोइ बतो त 1978 में हुन तलाक वरिती ऐं पोइ हुनखे पाणीअ जहाज़ में चाढ़े मोकिले ॾिनई बम्बे, सम्झो। ऐं हिन माइट बि छोकिरी जा हुआ हिते हैदराबाद में, उन्हनि खे बि घुराई ऐं पोइ उन्हनि जे साम्हूं जेको बि ॾियणो ॿियणो हो वठी, इहो दवारका जहाज़ हूंदो पाणी जो, उन में हिनखे विहारे उहो सिधो बम्बे वियो। पोइ जेको आहे 91 में मुंहिंजो पुटु औरंगज़ेब, दानियाल हुनजो पुटु, ऐं ॿियो उहो शाह आहे हिकिड़ो, कहिड़ो आहे, इरफान शाह, उहो इहे तारिक सां गॾु इहे सभु वॾी बम्बे विया। उही जंहिं महिल विया पर हुनखे पालियो हुन मोहतरमा हो, मोहतरमा बॉम्बे वारी। 78 में तलाक वठी थी रवानी, 91 में तव्हां 3-4 जेके विया त हिन पंहिंजे दानियाल खे पाण वटि विहारियो ऐं पाण वटि रही, ऐं हिनखे इलाही पैसा थी न पुछो ई वियो त दानियाल किथे आहे। त उहो थी, उन खां पोइ ई थी वियो अकेलो थी वञो। असां वरी ज़ाल मुंहिंजी वाइफ चयसि अदा हाणे तव्हां अकेला थिया आहियो, शादी खणी करे कुझु घर में केरी कोन्हे को सम्झो। सो पोइ इहे जेके महिमान आहिनि हिते जा खाई रोड जा, उन जा असां सां वास्ता हुआ। उन्हनि पोइ हिकिड़ी छोकिरी हिनखे ॾिनी, उहा अञा ताईं आहे सम्झो। ऐं दानियाल खे बि हुननि हिकु पंहिंजी छोकिरी ॾिनी, उहा शी इज़ डॉक्टर। उहा हींअर उहा हुनखे बि इहो हिकिड़ो पुटु, ॿ धीअरूं आहिनि हुनखे। दानियाल गुज़ारे वियो, गुज़ारे वियो सम्झो। त ईअं हिननि जो जेको दानियाल छो गुज़ारे विया जल्दी? दानियाल जो हिकिड़ो त हार्ट पेशेंट हो, ॿियो ॾाकण चढ़ंदे ई किरी पियो। हा बसि ठीकु आहे। किरी पियो त पोइ जेको झटको थियो न हिनखे लॻो, उन में थोरो डिघो कदावर। हाणे पोइ हुन ॿी ज़ाल में ॿार आहिनि? ॿी ज़ाल मां ॿार कोन थियसि। उन मां इहो 2-3 साल हलियो कमु, पर उहा अञा शी इज़ देयर, घर में ई आहे, तारिक जे घर में ई आहे। ऐं ॿियो जेको दानियाल जो पुटु आहे, उन जो नालो बि तारिक अशरफ आहे, त उहो उनखे पाले पियो आहे, उहो हुन में आहे। पर तारिक सां ज़ुल्म बि इलाही थिया वीचारे सां। उनजो जेको तरीक़ेकार हो, इहो हिकिड़ी, हालांकि उन बॉम्बे वारी ज़ाल लाइ हीउ तयारु कोन हो, पर हिन जो जेके मामा चाचा बाबा इहे जेको आहे, इन्हनि चयो बाबा शरीफ़ माण्हू आहिनि, असीं सुञाणूं उन्हनि खे। भले तारिक जेल में 22 महीना हीअ सभु किताब जेके लिखंदो खाका मुख़्तलिफ़ माण्हुनि ते, त पोइ उन्हनि माण्हुनि जा रवैया मजमूई उन सां कीअं रहिया? तमामु सुठा रहिया, एॾा सुठा रहिया जो सभिनी खां पहिरीं त आयो सलाहुद्दीन, इहो जेको आहे जसारत अख़बार जो एडिटर, मौलाना सलाहुद्दीन। उन हिनखे अची चयो त आप और हम साथ रहे हैं, हम आपको पहचानते हैं, तब आप मुझे पहचानते हैं, आप छोड़ें भुट्टो साहब को, फलान को, आप जमा इस्लामी में आ जाए। मुझे भेजा गया है डायरेक्ट, हाँ मुझे भेजा गया है सही रास्ते जो
हिन चयो त ई वरी हाणे जितां शुरू कई अथई उहो सॼो रस्तो मिटण लाइ मौलाना साहिबु कमु खणी आयो। सो हिन चयसि त आई एम सॉरी, मैं सियासत में नहीं आना चाहता हूँ, और वो भी जमा इस्लामी सॉरी पैदा नहीं होता है, उनखे कढी छॾियईं। आबिद ज़ुबैरी PNP PNP पैसे वारो माण्हू, हा उन पहिरीं पंहिंजो माण्हू मोकिलियो, पोइ उनखे जवाबु ॾिनई ऐं पोइ हू पाण आयो ऐं चई यार आप हमारे प्रोग्रेसिव आदमी हैं, आप हमारे पास आ जाओ। उन चयो भई नहीं मैं आई एम सॉरी, मैंने उहो बि वियो। उन खां पोइ वरी जेको आहे सम्झो त शेरबाज़ मज़ारी आयो। NDP हा, शेरबाज़ मज़ारी आयो, ॿियो हीउ जेको जूणे जो हो हिते टंडियादम वारो शाहनवाज़ ख़ान शाहनवाज़, उहो आयो। उन अची चयो त मूंखे यार तव्हां वटि जेको गुलाम नबी आहे उन सां मूंखे मिलायो। मूं चयो हीउ ख़तरनाक माण्हू आहे, मूंसां छो थो मिले। ॿुधाई मूंखे हुन जूणे जे, चई साईं जेकी तव्हांजी तारीफ़ थींदी हुई न जेल में असांखे डपु लॻंदो तव्हांखे न ॿधी खणी अचनि। सो इहो हो। ॿियो अञा बि हिकिड़ो ॿियो माण्हू हो जेको आयो, हिनखे ऑफर कयईं त तव्हां असां वटि अचो। ऐं इन दौर में इहो सलाउद्दीन खां वठी अचि ताईं इहे साॻिया माण्हू मदद अली सिंधी वटि पहुता। मदद अली सिंधी वटि पहुता ऐं मदद अली सिंधी उन सां राज़ी थियो ऐं चई त इहो TV ते ज़ुल्म की दास्तान जे नाले में हिकिड़ो प्रोग्राम हलाईंदासीं, तव्हां सां जेको बि वापरियो आहे उहो तई ते ॻाल्हाइजो। चई त मुंहिंजो पीउ खे बि मारियो, पुलिस वारनि बि मुंहिंजो प्रिंस खे वठी हिन वञी लिखियलु हिते कयो त ज़ुल्म की दास्तान, ऐं असां सां हीउ कमु थियो आहे, कमु थियो आहे, हीउ कमु थियो आहे। असां मुंहिंजे पीउ खे बि लाकअप कयूं, मूंखे बि लाकअप कयूं, फलाणो कयूं, हीउ कयूं। भुटे साहिब जे ज़माने में असां ज़ुल्म आहे। हाणे जीअं ई आयो आहे पंहिंजो ज़ियाउल हक़, असांजी जान छुटी, असीं घर आया आहियूं। हाणे उहो त चङो मुड़ुसु वेठो आहे मुंहिंजो। सो त मूं हुनखे तारिक चयो यार हाणे पाण खां कोन थींदो इहो कमु। ऐं हीअ हाणे ॾिसो न जेको बि आहे उन सभिनी सां गॾु ॻाल्हाए। हा, पर न ॿिन्ही में फ़र्क़ु हिकिड़ो अथव त मदद अली जी पॉलिटिकल ट्रेनिंग बि आहे न, हा, उहा हुनजी न ई। हुन ई न हू त साफ़ गो माण्हू हो जेको ॾिसे पियो सही उहो लिखे पियो ख़लास। बिल्कुलु। हुनजी त पॉलिटिकल ट्रेनिंग ई इन करे हुनखे पॉलिटिकल अपॉर्चुनिटी जिते बि मिली, हा मिली, हा उहा हुन हासिलु कई। बहरहाल उहो जेको हो न उहो ज़ुल्म की दास्तान, इन में इनखे न करणु खपे हा। इहो थोरो हाई पिच ते ॻाल्हि थी वई। सम्झो तारिक अशरफ त ईअं मां अंदाज़ो करे सघूं था त तारिक अशरफ सां गॾु चौधरी ज़हूर लाई बि हो। सम्झो चौधरी ज़हूर लाई बि तारिक खे एॾो भाईंदो हो, चवंदो यार आप जैसा शरीफ़ सिंधी मैंने देखे ही नहीं है। अच्छा, उन खां पोइ ऐं उहो ॿुधाईंदो त हर जुमेरात ते ऐं जुमे ॾींहुं उहो 5-6 देगूं लाहींदो, सभिनी कैदियुनि खे खाराईंदो हो। ऐं चई त उहो माण्हू जेॾीमहिल असां गॾु छुटो त उन मूंखे इस्लामाबाद मां फ़ोन कयो कि मुझे साहब मैं अभी यहाँ पर एडवाइज़र ऐसा बन गया हूँ, आपका कोई भी काम हो, समझो कुछ भी हो, आप मुझे सिर्फ एक फ़ोन कर देना, आपको घर बैठे आपको हर सब चीज़ें मिल जाएंगी। नज़ीर अब्बासी खे कोई नथो सुञाणे न, तारिक अशरफ जेकॾहिं न लिखे उन ते 2 पेज। इहे त तारिक जा वॾा कम आहिनि, तमामु वॾा कम अथसि, तमामु वॾा कम आहिनि। तमामु वॾा कम अथसि। तारिक अशरफ जो जेकॾहिं असांजा जेके अदीब आहिनि न, इहे इन जे फेवर में थोरो रहनि हा, इन ॾाढो गंद कयो था, ॾाढो गंद कयो हुनमें। इहे फेवर बि भला छो रहनि? तारिक अशरफ त उन्हनि खे पाण मथे आंदो, बसि आंदे ई ठीकु आहे, हुन पंहिंजो कमु कयो, हुननि पंहिंजो कयो। हर को पंहिंजो कमु कंदो न। इहो हिकु त तव्हां ॻाल्हि सम्झी न आहे अञा ताईं। हर को पंहिंजो कमु थो करे। हा, इहा ॻाल्हि सही आहे। मूंखे आउं सम्झाईंदो हो असां तूं ख़ाली मैगज़ीन कढ। केसि ताईं रहियो तारिक अशरफ हिन दुनिया में? तारिक जी एज ॿुधायांव त 1940 में ॼाओ आहे।
ऐं कॾहिं 91 में गुज़ारे 92 गुज़ारे वियो माना 52 साल जी 52 साल बस 52 साल Oh my 50s में हो 52 हा बिल्कुलु बिल्कुलु सम्झो हाणे उहो केॾी महिल चवंदो त 1940 आहे केॾी महिल चवंदो 1868 आहे केॾी महिल मतिलबु इन में फिरंदो गिरंदो हो सम्झो सो पर मूंखे ख़बर आहे त मूं हिकिड़ो ॾिठो हिन जो 1940 अथसि हिनजो सो इन में ॿियो जेको आहे न इहो हीउ थोरो हिनजो ब्लड प्रेशर बि हूंदो हो डायबिटिक को हा हा डायबिटिक न हो दिलि जो हुयुसि। हा हा दिलि जो कमु हुयुसि ऐं इन खां अलावा कावड़ बि त पोइ कोन ॾिसंदो हो अच्छा हा कावड़ बो मदद सिंधी खे चई त निकर ॿाहिरि तव्हांजे ऑफिस मां तो सम्झो छा आहे पाण खे आउं अचां खणी त मदद सिंधी घिटी ॿियो घर हिकिड़ो हुजे उन दिकी ते चढ़े वेठो आहे ईअं कयो त मूं चयो छा आहे ॻाल्हि आहे चई यार तारिक ॿाहिरि कढी छॾियो आहे तोखे छो कढियो अथसि चई यार मूं थोरो ॻाल्हायो त मूंखे चई त तूं ग़लति ॻाल्हाईं पियो बकवास थो करीं निकर ॿाहिरि तां जो मूं चयो तूं हाणे हलिया मूं सां गॾु वठी अंदरि वियुसि मूं तारिक माण्हू थी चई यार तूं हिनखे सम्झाए न